नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं, सिंधी ॾिणवार सां संबंधित जानकारियूं। त अची पहुता आहियूं पाण बर्थडे जे महीने में ऐं शुरू थी वेंदा पंहिंजो पितृपक्ष यानी श्राद्ध जा 15 ॾींहं। ऐं ही 15 ॾींहं को बि शुभ कर्म न कबो, ख़रीदारी न कबी ऐं मांस मच्छी मदिरा जो सेवन न कबो। ॿियो त छा, असांजा वॾा त वार कटाइण, नूं कटाइण ऐं कैंची हलाइण, हेसि ताईं सुई हलाइण लाइ बि मना कंदा हुआ। चवंदा आहिनि भारतीय पंहिंजे धर्म जे अनुसार कि इहे 15 ॾींहं पंहिंजे पितरनि जो ऋण लाहिण जो टाइम आहे, हुननि खे धन्यवाद चवण जो टाइम आहे, हुननि खे तृप्त करण जो समय आहे ही 15 ॾींहं। छो त ही 15 ॾींहं जो पितर आहिनि हू धरती ते सूक्ष्म रूप में ईंदा आहिनि ऐं श्राद्ध खाई करे पंहिंजे ॿारनि खे ख़ुशहाली जो आशीर्वाद ॾेई करे मोटी वेंदा आहिनि। साल में हिकु दफ़ो हिकु वेलो श्राद्ध करण सां सॼो साल हू प्रसन्न रहंदा आहिनि ऐं हुननि जो आशीर्वाद असांखे मिले थो। त अॼु मां तव्हांखे श्राद्ध जी विधि नथी ॿुधायां, अॼु मां श्राद्ध जे हिकु अलॻि विषय में ॻाल्हायां थी। जीअं त अॼुकल्ह चवण लॻा आहिनि कि माण्हू श्राद्ध बिल्कुलु बेकार शइ आहे, पितरनि जहिड़ी कोई बि शइ कोन्हे। मरण खां पोइ के ॾिठो आहे कि असांजो श्राद्ध हुननि ताईं पहुचे थो या न पहुचे थो। जीअरे ई माउ पीउ जी सेवा कजे, इहा ॻाल्हि त 100% सच आहे कि जीअरे ई माउ पीउ जी सेवा कजे। लेकिन असांजो हिंदू धर्म में पुनर्जन्म में विश्वास कंदा आहियूं। जिते जन्म आहे हुते मृत्यु बि निश्चित आहे। त मरण खां पोइ प्राणी अलॻि अलॻि योनियुनि में वञनि था, हुननि जी अलॻि अलॻि गति थी थिए। त पाण हुननि जे निमित्त श्राद्ध कंदा आहियूं त हुननि खे सदगति थी मिले, हुननि खे शांति थी मिले। त हलो पहिरियों असां हुननि जे पक्ष में ॻाल्हायूं था जो चवंदा आहिनि कि श्राद्ध न कजे। त मूंखे ही ॿुधायो कि श्राद्ध ॾींहुं विशेष असां छा कंदा आहियूं। रोटी त रोज़ु हमेशह सुबुह जो ठहंदी आहे। पाण श्राद्ध जे ॾींहुं ॾाढो ई सादो ऐं सरल भोजन ठहंदो आहे, जंहिंमें को बि दिखावो आडंबर न हूंदो आहे। दाल चांवर, खीरनी, पूड़ी सीरो ई ठहंदो आहे। हिन में को बि विस्तार न कबो आहे। अमीर हुजे ग़रीब हुजे, श्राद्ध में इहा ई रोटी ठहंदी आहे। त मूंखे ॿुधायो कि इहा रोटी असां ब्राह्मण या न्याणी खे खाराईंदा आहियूं ऐं पंहिंजे शहर जी धीअ भेण फुफी जो बि हुजे हुननि खे घुराईंदा आहियूं। त हाणे इहो ॿुधायो कि लास्ट टाइम तव्हां ब्राह्मण खे पंहिंजे घर में कॾहिं घुराए खारायो हो। पहिरियों त असां उमास ॾींहुं, ॿारस ॾींहुं ब्राह्मण खे खाराईंदा हुआसीं, पर अॼुकल्ह जी बिज़ी लाइफ में इहो बि नथो थिए। त अगरि तव्हांजे अनुसार श्राद्ध अगरि होसि ताईं पितरनि ताईं न बि पहुचे थो त श्राद्ध करण में छा नुक़सानु आहे। हिन बहाने तव्हां हिकु ॾींहुं ब्राह्मण खे घुराए या न्याणी खे घुरायो त उहो पुण्य कर्म तव्हांखे मिले थो। ॿियो त शहर जी धीअ नीअ न्याणी बुआ अची खाई वेंदियूं त हू तव्हांखे आशीर्वाद ई ॾेई वेंदियूं। हिन में को बि नुक़सानु कोन्हे। कोई बि एंगल ॾिसूं हिन में को बि नुक़सानु नज़र नथो अचे। पर ऋषि मुनिनि जे अनुसार श्राद्ध करणु खपे। श्राद्ध जो भोजन हुननि ताईं कीअं पहुचे थो उहा बि हू असांखे ॿुधाईंदा आहिनि कि मनुष्य जे योनि में हूंदो आहे हुन ॾींहुं हुनखे उहो तव्हांजो कयल श्राद्ध हुन रूप में मिलंदो आहे। यानी अगरि हू पशु योनि में आहे त हुन ॾींहुं हुनखे घास सुठी मिली वेंदी, हुनखे दाणो सुठी मिली वेंदो। अगरि हू सर्प योनि आदि में आहे त हुन ॾींहुं वायु रूप में हुननि खे तव्हांजो भोजन मिली वेंदो। यानी तव्हांजो कयल श्राद्ध कीअं न कीअं हुननि खे हुन ॾींहुं ज़रूरु मिली वेंदो। त हिन में शंका जो को बि ॻाल्हि न आहे। अगरि तव्हां हिन तरफ़ ॾिसो या हुन तरफ़, कोई बि नुक़सानु कोन्हे। श्राद्ध करण में कोई व्यक्ति खे, कोई पर्यावरण खे नुक़सानु कोन्हे त छो न श्राद्ध कजे, जॾहिं कि हुन में को बि ख़र्च कोन्हे। त अगरि सभु एंगल सां ॾिसूं त श्राद्ध करणु सुठो ई आहे ऐं श्राद्ध ज़रूरु करणु खपे। ऐं तव्हांखे त पंहिंजी संस्कृति ते गर्व हुजणु खपे कि असांजी संस्कृति में रुगो जीअरे माण्हुनि लाइ न, मरण खां पोइ बि माण्हुनि लाइ केतिरो सोचियो वञे थो। ऐं अगरि तव्हां खां श्राद्ध करणु न बि थो पुॼे, हुन लाइ बि हिकिड़ी चयो वियो आहे कि तव्हां रोटी नथा ब्राह्मण खे खाराए सघो त रुगो हुन ॾींहुं गांइ खे घास खारायो पंहिंजे पितरनि जे निमित्त, हुननि जो नालो वठी करे। त हुननि सां बि हुननि खे सदगति मिलंदी आहे। इहो बि नथा करे सघो त गीता जो 7 अध्याय पढ़े करे जल जे लोटे में तिर विझी करे उहो तिल मिश्रित जल पंहिंजे सूर्य नारायण खे अर्पण करे हुननि जे लाइ, हुननि जी आत्मा जी सदगति लाइ प्रार्थना कयो, तॾहिं बि हू तृप्त थींदा आहिनि। माना तव्हांखे 2 टे ऑप्शन आहिनि, पर श्राद्ध ज़रूरु करणु खपे। हिन में को बि नुक़सानु मूंखे नज़र नथो अचे। ही मुंहिंजा पंहिंजा वीचार आहिनि। ही कंहिंखे बि आहत करण लाइ मां वीडियो न ठाहियो आहे। जो चवंदा आहिनि कि श्राद्ध न करणु खपे,
त मां हुननि जे तव्हांखे हुननि जे नज़रिए सां बि ॿुधायो कि श्राद्ध करण में किथे कोई भी नुक़सान ना आहे। त तव्हां श्राद्ध पंहिंजे घर में ज़रूरु कजो। पंहिंजी संस्कृतीअ ते तव्हां हमेशह गर्व कयो। वॾा असांजे लाइ जो बि ठाहिया आहिनि हुननि जे पुठियां रीज़न आहिनि, या त हुननि रीज़न खे तव्हां पढ़ो सम्झो, बाक़ी ईअं ई कहिड़ी वीचारधारा पंहिंजी न ठाहियो। त इहो अॼु जो वीडियो तव्हां मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं ॿी माताऊं भेणनि जी रिक्वेस्ट अचे थी कि ॾियारी जा वीडियो ठाहियो, त मां तव्हांखे ॿुधायां पहिरों ई धनतेरस जो ॾियारी जी पूजा जो मां वीडियो ठाहे चुकी आहियां। हिकु दफ़ो तव्हां शायदि नया मूंसां जुड़िया आहियो त तव्हां ॾिसंदा पुठियां वञी प्लेलिस्ट में त अहिड़ा घणेई वीडियो आहिनि। उमास जो वीडियो बि आहे, त तव्हां ॾिसंदा ऐं मूंखे पोइ कमेंट करे ॿुधाईंदा कि कीअं लॻो। त अॼु हिते ई मोकल थी वठां, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो हिकु नई जानकारी सां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।